मिली सघियो तव्हांजे आॾो रखूं था। दोस्तों मुमताज़ मौलाई जी हिस्ट्रीअ जे बारे में ॻाल्हि कंदासीं त मुमताज़ मौलाई कॾहिं जनम पैदा थियो, कहिड़ी शहर में थियो, ॻाइणु कॾहिं स्टार्ट कई, उन जी शाइरी पहिरों कंहिंखे ॾिनई पहिरों कलाम, ऐं मुमताज़ मौलाई कहिड़नि कहिड़नि ॾुखातनि खे जेको आहे सो मुंहुं ॾेई पोइ जेको आहे सो हींअर मशहूरु थियो ऐं हींअर हिंद सिंध में मुमताज़ मौलाई जो नालो आहे। दोस्तों मुमताज़ मौलाई 1982 में जेको आहे सो ख़ैरपुर में पैदा थियो ऐं मुमताज़ मौलाई जॾहिं पैदा थियो त इंतिहाई ग़रीब घराणे में पैदा थियो। जॾहिं पढ़णु वेंदो हुयो दोस्तो त मुमताज़ मौलाई खे शौक़ु हुयो शाइरीअ जो। जॾहिं 5 दर्जे खां मथे पढ़णु स्टार्ट कई त पोइ हो पाण क्लासनि में वेही शाइरी वग़ैरह लिखंदो हो। 4 साल सऊदी अरब वियो मुमताज़ मौलाई, उते गाॾीअ ते ड्राइवरी कंदो हुयो अरबन वटि। 4 सालनि खां पोइ जॾहिं पाकिस्तान मोटियो त इंतिहाई घणो कंफ्यूज़ हुयो ऐं परेशान हुयो त कीअं ज़िंदगी मुंहिंजी गुज़रंदी, ऐं परेशान हो पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ। त दोस्तों पोइ जॾहिं परेशानीअ में हो त मुमताज़ मौलाई मज़ीद बि शाइरी लिखणु स्टार्ट कई ऐं मुमताज़ मौलाई पहिरीं शाइरीअ जो कलाम जलाल चांडे मरहूम खे पंहिंजो कलाम ॾिनो हुयो लिखी करे। पहिरीं शाइरी जलाल चांडे हिन जी ॻाई हुई मुमताज़ मौलाई जी। दोस्तों मुमताज़ मौलाई खे पहिरीं कलाम जेको आहे सो जलाल चांडे खे ॾियण खां पोइ हिन जी दोस्ती वञी निघत नाज़ सां थी। निघत नाज़ उन टाइम ते प्रोग्राम जेके शादियुनि जा थींदा हुया, निघत नाज़ उते डांस जो कमु कंदी हुई, नचंदी वग़ैरह हुई। पोइ जॾहिं हिन सां हिन जी दोस्ती थी निघत नाज़ जी त पोइ अॻिते हली प्यार में जेको आहे सो तब्दील थी वई निघत नाज़। पोइ वरी मुमताज़ मौलाई पंहिंजा जेके गीत हुया टोटल जेका ॾींदी हुई निघत नाज़ खे जीअं अॻिते वधाइण जे लाइ। त पोइ निघत नाज़ त अॻिते वधी वई, लेकिन मुमताज़ मौलाई खे विसारे छॾी ऐं मुमताज़ मौलाई खे जेको आहे सो यादि ई न कंदी। पोइ इन ॾुख में मुमताज़ मौलाईअ पंहिंजी शाइरीअ जा 3-4 कलाम जेको आहे सो रिलीज़ कराया, लेकिन उन्हनि जा हिन खे मोट एतिरी न मिली। दोस्तों मां तव्हां हिकिड़ी निघत नाज़ जॾहिं बि कलाम ॻाईंदी हुई त थोरो नचंदी कंदी हुई। त पोइ मुमताज़ मौलाईअ हिकिड़ो कलाम ॻायो त एॾो नच न माण्हू जेको आहे सो छा चवंदा। इहो कलाम इंतिहाई घणो मुमताज़ मौलाई जो वायरल थियो सिंध में, ऐं पोइ जेको आहे सो मुमताज़ मौलाई जा कैसेट रिलीज़ थींदा विया। दोस्तों मुमताज़ मौलाई खे इंडिया में बि घुरायो वियो प्रोग्राम जे लाइ, ऐं सऊदी अरब ऐं दुबई में बि जेको आहे सो मुमताज़ मौलाई प्रोग्राम करे आयो। ऐं सिंध में त सिंध जो किंग आहे मुमताज़ मौलाई। ऐं हिन वक़्तु तव्हां यूट्यूब ते सर्च कंदो त सभ खां घणो मुमताज़ मौलाई जा गीत सर्च पिया थियनि यूट्यूब ते बि। ऐं मुमताज़ मौलाई सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे। दोस्तों मुमताज़ मौलाई ज़ात जो चांडिया बिरादरी सां तालुक़ु रखे थो, ऐं मुमताज़ मौलाई जेको आहे सो बलोच कबीले सां तालुक़ु रखे थो। छाजे करे जो निस्बत तव्हां ॾिसंदो त चांडिया क़ौम बलोच सां ई तालुक़ु रखे थो, त मुमताज़ मौलाई बलोच क़ौम सां तालुक़ु रखे थो। ऐं हिन वक़्तु मुमताज़ मौलाई जा हज़ारे एल्बम दोस्तों सिंध में मौजूदु आहिनि। ऐं सिंध जो हिकु बहितरीनु एल्बम मुमताज़ मौलाई कयो त सिंध में आओ गाॾी में बिठाएं मछली पल्ला आपको खिलाएं। दोस्तों इहो उर्दूअ में जेको कलाम हिन ॻायो, उन खां पोइ पूरे पाकिस्तान में जेको आहे सो मुमताज़ मौलाई खे पज़ीराई मिली, ऐं पूरे पाकिस्तान में टीवी चैनलनि मुमताज़ मौलाई खे घुरायो, पंहिंजे टीवियुनि ते प्रोग्राम हलिया। दोस्तों मुमताज़ मौलाई ते तनक़ीद बि घणी थी ने जेको आहे सो हिकिड़े जाइ ते, लेकिन मुमताज़ मौलाई पंहिंजे कम खे कंटिन्यू रखियो। हिन वक़्तु मुमताज़ मौलाई शाइर बि पाण आहे ऐं गुलकार बि पाण आहे, पंहिंजा कलाम पाण ई ॻाईंदो आहे मुमताज़ मौलाई। त वॾी महिरबानी दोस्तों, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो